अच्छा सर, तव्हांजो वोकेबलरी सां इलाही गहरो तालुक रहियो आहे, घणो तव्हां हुन ते कमु कयो आहे। असां वटि वोकेबलरी यादि इलाही ॿारनि खां न आहे थींदी, उन जो को बहितरीन को आसान हल ॿुधायो त कीअं वोकेबलरी खे माण्हू बहितर करे सघे थो। ही वोकेबलरी जो जेको मामलो आहे मुंहिंजो हिन ते ॾाढो कमांड आहे ऐं हज़ारनि जी तइदाद में वीडियोस ठाहिया आहिनि ऐं हज़ारनि जी तइदाद में स्टूडेंट्स मूं वटि एनरोल्ड आहिनि। उहे छो इंटरेस्टेड आहिनि इन मेथड खे कीअं माण्हू प्रोवाइड करे। हाणे वोकेबलरी जो जेको तालिक आहे न, ॿार उनखे रटो था आणनि। जीअं स्कूल टाइम में जीअं वर्ड आहे हेड, हाणे हेड असां वटि हिकिड़ो वर्ड चयो वेंदो आहे मथे खे, सही। लेकिन अगरि डान अख़बार में हीअं अचे प्राइम मिनिस्टर हेड्स, हाणे तव्हांजो जेको वर्ड हेड आहे हिते त मथो त न ईंदो न। हाणे प्राइम मिनिस्टर सरबराही करे पियो, लीड्स, सही, यानी कंहिं शइ खे लीड करणु। हाणे असांजे ॿार जो जेको वोकेबलरी जो जेको हिकिड़ो पासो ॾिठल आहे ऐं ॿियो पासो हुनखे ख़बर ई न आहे। सही, ऐं इन जे करे अंग्रेज़ी खे रिटेन करण लाइ, वोकेबलरी खे बहितर करण जे लाइ सभ खां पहिरीं तव्हां वर्ड खे ॾिसो, वर्ड जो पार्ट ऑफ स्पीच ॾिसो, उनखे तव्हां रीडिंग जे थ्रू बहितर बनायो। सही। जेसी ताईं सेंटेंस में वर्ड खे नथा इस्तेमाल करियो, तव्हां भली करोड़े लफ़्ज़ यादि करे छॾियो, तव्हांजो रिटन एक्सप्रेशन बहितर न थी सघंदो, तव्हांजो स्पीकिंग पावर बहितर न थी सघंदो, तव्हां को बि एग्ज़ाम क्वालिफाई न करे सघंदो। इन जे करे रीडिंग जे थ्रू वोकेबलरी खे बहितर बनाए सघिजे थो। हुन जा सोर्सेस ॿुधायां थो। सही। ऑक्सफोर्ड थेसारस डिक्शनरी आहे, सही, वन ऑफ द बेस्ट डिक्शनरीज इन द वर्ल्ड। उन में हिकिड़े हिकिड़े वर्ड जा 4-4 सिनोनिम लिखियल आहिनि ऐं यूसेज बि लिखियल आहे, जेकी थोड़ी एक्सपेंसिव ज़रूर आहे। ऐं ॿियो डान अख़बार जो एडिटोरियल या ओपिनियन पेज। सही। इंटरेस्ट ऑफ एरिया ॿार खे उहो टच करणु घुरिजे जेको हुनजो पंहिंजो इंटरेस्ट आहे। सही, मिसाल डान अख़बार आर्ट्स, हा, जीअं मिसाल आर्ट सां तालुक रखां थो, या त मूंखे आर्ट जा किताब पढ़णु घुरिजनि। असांजा ॿार छा था कनि, उहो साइंस जो किताब पढ़णु शुरू था कनि, जॾहिं हुनजो साइंस में को बैकग्राउंड ई न आहे, पोइ उहा शइ पाण खे बोरिंग लॻंदी आहे, पोइ असांजो इंटरेस्ट डेवलप न थींदो आहे हुन शइ में, पोइ असीं क्विट करे छॾींदा आहियूं। वोकेबलरी खे बहितर बनाइण जो तरीक़ो इहो आहे, तव्हां रीडिंग जे थ्रू वर्ड खे सम्झो, हर वर्ड जा 3 खां 4 मानाऊं थींदियूं आहिनि। सही। जीअं मिसाल वफ़ात करे वियो, असां हिनखे मरी वञण बि चवंदा आहियूं, लाॾाणो करे बि चवंदा आहियूं। सही। त हर हिकु वर्ड जा 4-4 ॿिया बि सिनोनिम्स हूंदा आहिनि।